नाज़रीन, नवदरी जे बख्तावर स्कूल ऐं कॉलेज में स्पोर्ट्स गाला मुनक़द कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद अबड़ो। नवदरो जे बख्तावर स्कूल ऐं कॉलेज जो मैदान वियो सिंगार जी। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं थी आया तयार। रंग बिरंगी शर्टियूं पहिरियल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में थिया नीअं चोटीअ जा मुक़ाबला। बख्तावर मॉडल हाई स्कूल में ॿिए सालियाने स्पोर्ट्स गाला जा दिलि लुभाईंदड़ मंज़र साम्हूं आया। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ रांदियुनि रसाकशी, कराटे, सेक रेस, 3 लेग रेस, ड्रोड, लॉन्ग जंपिंग जा मुक़ाबला थिया। स्पोर्ट्स गाला तक़रीब में महिमान ख़ासि डायरेक्टर देबिस लुबना ख़ालिद, प्रोफेसर अमन बख्श कटवर, डायरेक्टर प्राइवेट स्कूल लाड़काणो खलील अमन भुट्टो, डिप्टी डायरेक्टर प्राइवेट स्कूल अब्दुल वहीद चांडियो, स्कूल जे प्रिंसिपल आबिद हुसैन लाशारी समेत वालदेन शागिर्दनि शिरकत कई। स्कूल जे जिना, इकबाल, लतीफ़ ऐं सचल चैन हाउसिस में मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला थिया। लतीफ़ हाउस जी टीमुनि थियल रांदियुनि में कामयाबी माणे स्पोर्ट्स गाला जी चैंपियन बणिजी वई। ॿी पोज़ीशन जिना हाउस ऐं टीं पोज़ीशन इकबाल हाउस माणे वरिती। उन मौक़े ते आयल ऑफिसरनि, महिमाननि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त एजुकेशन का एक पार्ट है को करिकुलर एक्टिविटीज़। जब हम एजुकेशन कहते हैं ना, वो बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट होती है। इसमें हम इंटेलेक्चुअल डेवलपमेंट है, इमोशनल डेवलपमेंट है, इनकी सोशल डेवलपमेंट है और फिज़िकल डेवलपमेंट। ये चारों चीज़ें जब हम एक साथ मिक्स करते हैं तो मैदान में नज़र आती है। क्लास के अंदर उसके अंदर फिर भी एक लिमिटेड अप्रोच होती है। उसमें हम ज़्यादातर इम्पॉर्टेंट जो है इंटेलेक्चुअल डेवलपमेंट को दे रहे होते हैं, उसकी कॉग्निटिव डेवलपमेंट को दे रहे होते हैं। यहाँ पर बच्चे को डिसीजन मेकिंग भी करनी है, इनिशिएटिव भी लेना है, अलर्ट भी रहना है, कंपटीशन भी करना है। बहुत सारी चीज़ें ऐसी हैं जो बच्चा सिर्फ मैदान में ही सीख रहा होता है। 800 के करीब ॿार मौजूद आहिनि स्कूल में ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ जेके कैटेगरीज़ आहिनि स्पोर्ट्स जूं, उन्हनि में ऐं मुख़्तलिफ़ ड्रिल्स में उहे पार्टिसिपेट कनि पिया। नवदरो नंढड़ो शहर आहे, वॾो शहर न आहे। हिन शहर में इहे एक्टिविटीज़ ॿियनि अदारनि कंहिं में बि, इवन गवर्नमेंट जे अदारनि में जिनखे हेॾा फंड्स आहिनि, हेॾो हाईली हुते क्वालिफाइड स्टाफ आहे, जेॾो बहितरीनु स्टाफ गवर्नमेंट जे अदारनि में आहे न, प्राइवेट स्कूलनि में न आहे हेॾो, पर उते ही शयूं न आहिनि। सिर्फ़ु इन करे जो तवजह न आहे, हुनखे अहमियत नथी ॾिनी वञे। हर को पंहिंजे पघार में नज़र कई वेठो आहे। ही ॿार स्कॉलर बि थींदा जॾहिं उहे पढ़ी ऐं पढ़ण जे मैदान में हूंदा आहिनि। मां हिते हिननि जा प्रैक्टिकल्स बि ॾिठा आहिनि। हिननि जो सिंध जी जेका सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो त इंतिहाई उन में बि हिननि जी एक्ट, हिननि जा क़ौमी गीत ॾाढा वणिया। अॼु वरी ही टोटली स्पोर्ट्समैन पिया लॻनि। तमामु घणी ख़ुशी थिए थी त मुक़ाबला ते असां में हिसो वरितो आहे ऐं असां आबिद हुसैन लाशारी खे थैंक यू त एॾो भलो फंक्शन रखियो अथऊं। असां रनिंग वारे में वरितो आहे, जंहिंमें असां फस्ट आयासीं। हाणे ॾिसूं था केरु फस्ट ईंदो। असांखे ॾाढी कोशिशि आहे त असां इकबाल हाउस खटे। इलाही सुठी तफ़रीह मिले थी ऐं पढ़ाईअ सां गॾु रांदियूं बि ॾाढियूं ज़रूरी आहिनि। असां ॾाढो इंजॉय कयूं था ऐं हिते असांखे ॾाढो मज़ो थो अचे। I won the running race, 200 meter race, and I am feeling very happy that I won first position, and inshallah our house will win the first position. तमामु घणी ख़ुशी थिए थी, छाजे करे त पढ़ाईअ सां गॾु रांदियूं बि ज़रूरी आहिनि ऐं असांखे ॾाढो मज़ो थो अचे हिते। तक़रीब जे पुॼाणीअ ते कामयाब टीम लतीफ़ हाउस खे स्टेज ते घुराए ट्रॉफी ऐं सर्टिफिकेट इनाम तौरु ॾिना विया। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नवदरो।